मटेरी में खबर ईंदड़ हालात जे 6 माइनर ऐं तारा माइनर ट्रेल जे आबादगरन पारां शाखुनि में पानी जे खोट खिलाफ प्रेस क्लब हालात एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। आबादगरन आगा रियाज़ हुसैन, अलाह बचायो चांडियो, एहसन अरबाब ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतिजाजी मुज़ाहिरो करे आपाशी अमलदारनि जे खिलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते अॻवान मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पानी जे खोट सबबि इलाइक़े में ॾुकार वारी सूरतहाल पैदा थी वई आहे। आपाशी अमलदार मुंड जे वॾनि ज़मींदारनि खे ख़ुशि करण लाइ पुछड़ी आबादगरनि खे तबाह करे रहिया आहिनि। 3 महीननि खां वठी 6 माइनर में पानी जो हिकु फुड़ो बि न आहे। शाखुनि में वारी उॾामी रही आहे। पानी न हुजण सबबि करोड़ों रुपयनि जा तयार बीठल फसल सुकी तबाह थी विया आहिनि। इन्हनि मुतालबो कयो त न्यू शेखानी माइनर जे लेवल दुरुस्त करे खेनि पानी इन मां ॾिनो वञे। हिननि चेता ॾिनो त अगरि 1 महीने अंदरि असांजे पानी जो मसइलो हल न थियो त असीं क़ौमी शरात ते अणॼाणायल मुदे ताईं धरणो हणंदासीं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।